दिलावर खान मुझे पोयां पुलिस मोकलण में एडी देर छो कई? किथे ये त नाहे जो मूंखे नेहदीअ खे हितां तड़े कढण जी चाल हुजेसि। दिलावर खान खे पक हुई त मां उन जी हर वक़्तु CID कंदो रहां थो ऐं मूंखे ॿुधाइण लाइ दिलावर खान इहा चाल खेॾियो हुजे त जीअं सोढो हितां निकिरी वञे। उते रही दिलावर खान जे हर क़दम ते नज़र रखी सघां पियो। हाणे ख़बर नाहे त उते दिलावर असां लाइ कहिड़ियूं खॾूं खोटींदो रहे थो। इन करे मूंखे जल्द मां जल्द वापसि वञणु घुरिजे। मूंखे पुलिस में ॿधिराई त अधी उते दिलावर मथां नज़र रखी सघे थी। हा मूं हवेली छॾे ग़लती कई आहे। जेतिरो जल्द थी सघे हवेली तरफ़ वापसि वञा। इन्हें मज्जू ऐं नजीब जा कदम एतिरा वधी विया आहिनि जो हाणे उहे असांजे ॻोठ जे तरफ़ बि वधण लॻा आहिनि। वरा साईं, खान बि चयो त इहे जिथे बि नज़र अचनि न त मूंखे ज़रूर ॼाण ॾिजो। रे सर, तव्हां सिर्फ़ खान वारनि खे इतलाह कयो। हिकु तरफ़ खान वारा हूंदा त ॿिए तरफ़ असां हूंदासीं। पोइ पुलिस खे बि घुराए छॾियो त लाॻीतो घेरो करे मज्जू ऐं नजीब जो कमु तमामु करे छॾियूं। मां चाहियां थो त नजीब ऐं मज्जू जो लाश खान खे तोहफ़े तौरु ॾियां। वॾा साईं, इहे असां ॿिन्ही खे ॾाढा ॾुखिया थींदा, ॾाढा ॾुखिया। सिर्फ़ रुस्तम खान जो इंतज़ार आहे। ऐं जॾहिं बि रुस्तम खान आयो त ॾींहुं राति हिकु करे मज्जू ऐं नजीब खे गोले गोले मारींदासीं। गोले गोले। छा गदा आहिनि नरम। हाँ बस सही। जमन बहमीर त मरन बहमीर। गरीबन जी कहिड़ी ज़िंदगी आहे। असां त सॼी ज़िंदगी खेड़नि में गुज़ारे छॾी। छा मज़ो हल। चाचा चिबड़ बाबा इते सुम्हंदो छा? बाबा तव्हां सुम्हंदो छा? न बाबा न, तूं भली सुम्ह, मां हलां थो कमरे में। हा ईअं कजांइ, तूं वञ भली कमरनि ॾे, ओॾे बि लोधल थी पई अथई। हल चुप। रुगो पियो किराई बेहा। खैरा जसरा दे खैर हुजे। बाबला सोणीअ पइजो त हे असांजो बिस्तरो आहे। बाबला हाणे तव्हां बि घणो ई वक़्तु सुख वरितो आहे। बस हाणे मां बि को सुकून कयां। अलाए केतिरा भेरा त सचे मुर्शिद जा दर भेटिया अथमि। मस जी का रब ॿुधी आहे। हाणे को सुख त वठां न। हाँ माई वरी, तूं भली आराम कर। मां ॾिसां थो को ॿियो कमरो। हाय इन सुख जे लाइ त तोसां मिटी माइटी कईसीं। दी अम्मा नथी मञे त तूं वञी कमरे में सुम। हिकु कमरो त ॾियो न असांखे। न दी न, ही कमरो त मूं विलारे छॾियो आहे। पोइ असां काॾे वेंदासीं? अदी सॼी हवेली पई आहे। तूं वञी के ॿिए कमरे में आराम कर। ई हवेली जी का कुंड भी खाली न कई अथव। तोखे अची अची मुआरो कमरो नज़र आयो आहे। ॿिया कमरा घर में कोन्हनि। सुणी जी चवाए मां हलां थो ताक़त है। न ओता कते कीअं वेंदे? ॿियो छा कयां, हिते त का कुंड ई खाली कोन्हे। अदीअ खे स्टोर वारे कमरे में मोकिलियूं था। मूंखे लाचार कोन्हे स्टोर में वञण जो। तहीं ॿई वञी आराम कयो ॾेई। हाँ सुणी, तुंहिंजी भेण सही थी चए। उथो त पाण हली वॾा आराम कयूं। हलिया।
ख़बर पइजी वई आहे त पोइ ॿुधाइण में देरि छा थी आहे? अब साईं सुभाणे न ॿिए ॾींहुं खानो जी हाज़िरी आहे। इते रखीस वाह साईं, पोइ असां बि कयूं था ॿिए ॾींहं जी तयारी। हा कमाल खान, अहिड़ो त कमु पको कयो, अहिड़ो त कमु पको कयो जे खानो हाज़िरी ते वञे त मोट ते उन जो लाश अचे, लाश। बाबा साईं ये छो त हमेशा जे लाइ मथे जो सूर खत्म थी वेंदो। घबरायो न, ईअं ई कंदासीं, ईअं ई कंदासीं। कमाल खान तव्हां पंहिंजी तयारी मुकमल करे छॾिजो। खानो जे ख़्याल में बि न हूंदो त शहर में बि उनजे मथां हमलो थी सघे थो। इन्हीअ जे करे कमु अहिड़ो कजो, अहिड़ो कमु कजो जे खानो खे ख़बर पए, हिन खानो खे ख़बर त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। मूंखे रुपए मां रुपए पक आहे त जेकॾहिं मजू ऐं नजीब हिन जुए में आहिनि न त पोइ पक हिन बाग़नि में ई हूंदा। इहो कहिड़े हवाले सां चई वियो खान? इन करे जो हिन जुए में वॾे में वॾो बाग़ ई आहे। जेकॾहिं न पुलिस हिते ऑपरेशन कयो त बि उन्हनि खे ॻोल्हण में मुश्किल ई मुश्किल थी सघे थो हिते ई हुजनि। हिते ई हूंदा अकबर, हिते ई हूंदा। हाणे सिर्फ़ु असांखे उही खट खेड़ ॾिसणा आहिनि जितां हू निकिरी पंहिंजे खाधे लाइ सामान ॿाहिरां वठी ईंदा हूंदा। ज़ाहिर आहे ही मानी टिकी मूसा खान जे ॻोठ मां ई खणी ईंदा हूंदा। ॾींहं जो त हू कोन निकिरंदा हूंदा, छो त जेकॾहिं मूसा खान जे ॻोठ तरफ़ वेंदा न त फिर राति जो जेके राति जो हितां निकिरंदा हूंदा त मूसा खान जे ॻोठ कहिड़ी वाट सां वेंदा हूंदा। ज़ाहिर आहे हीउ रस्तो त कोन वठंदा ऐं उन तरफ़ खां बि कोन वेंदा जितां लाॻीतो मूसा खान जे ॻोठ तरफ़ खां मैदान हुजे। जेकॾहिं सिधो ॻोठ तरफ़ नथा वञनि त हिननि खे मूसा खान जे ॻोठ ताईं पहुचण लाइ वरी चकर काटणो पवंदो। हा अकबर, मुंहिंजो पाण इहो ई अंदाज़ो आहे त हिन बाग़ मां निकिरी उत्तर तरफ़ वञनि था ऐं उतां वञी आश्कर जे बाग़ में दाख़िल थियनि था ऐं उन खां पोइ हू ओलह तरफ़ जो रुख करे उन ई बाग़ मां मूसा खान जे ॻोठ में दाख़िल थियनि था। जेकॾहिं असांखे वेहणु घुरिजे त पोइ किथे वेहूं? आशिक़ हिन बाग़ जे विच वारी वाट सां जेको टालनारो गस वञे थो न, असांखे उते ई वेहणो पवंदो। थी सघे थो कुझु ॾींहं असांखे लॻी वञनि, पर ईंदा उते ई। हल त हली गाॾी छॾे ऐं हुन जे लाइ मौत जो सामान विछायूं। अच्छा चल कारीगर ते पेर अचन व्या काॾे? हाँ किथे ॻोठ छॾे त कोन विया? न न ईअं वरी कीअं थींदो? ॻोठ छॾे वञनि हा त या ख़ैर मूंखे छॾे त कोन वञे हा, इते ई हूंदा। हाय हाय असांजो घर वीरान ॾिसी तोखे मुंहिंजी यादि त ईंदी हूंदी। दादा वो
अदा नचो माई तो में तो मुझे लाइ कहिड़ी उम्मीदूं बस बस हाणे घणो न थाप मूंखे इहो ॿुधाए खैरी काॾे वई आहे तोखे ख़बर न आहे छा कहिड़ी ख़बर छा थो चई असां सभु हाणे हवेलीअ में रहूं था छा 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 हवेली में भले भले हाँ माई हाणे असांजा ऐश लॻा पिया आहिनि ऐश ऐश त वॾा लॻा पिया अथव ॻाल्हि त ॿुध तूं हिते धिका खाइण छा लाइ आयो आहीं वञ न ऐशर में तुंहिंजे घर वियो हुअसि तूं कोन हुई मूंखे पक हुई तूं हिते ई हूंदी मुंहिंजे दीदार लाइ बसि जेसीं ताईं मूंखे नथी ॾिसी त तुंहिंजो ॾींहुं ई नथो गुज़रे हाँ चइबो त हाणे क़यामत वञी रईस मथां गड़काई अथव हा हा अदी खेरा चयो त तूं हवेलीअ में कम लाइ छो न आई आहीं छा इहा खैरी मुंहिंजे लाइ पई चवे त कम ते छो न आई आहीं वाह वाह ॻाल्हि त ॿुध वञी चईसि पहिरियां ई कम ते ज़रूरु अचां हाणे खैरी जे हेठां कम बि कान कंदसि पघार बि डबल करे वठा ॾींदुसि ऐं सॼो ॾींहुं गॾु पिया खाईंदासीं पीअंदासीं सोचे पियो ॿुधाईंदुसि हा सोची छा थी पई माई तोखे असां खां सवाइ सुकून न ईंदो ठीकु आहे पहिरीं हल खैरी सां मिली अचूं पोइ हिन ॻाल्हि ते आउं सोचींदुसि हा तूं हल मूंखे अधीअ चयो आहे त कंहिं नौकर जो बंदोबस्तु करे अच नौकर रखंदी हा पोइ तूं उते वरी छा कंदे असां हाणे रेसनि जे लिस्ट में शुमार आहियूं हाणे त हिकिड़ो नौकर कयां थो अॻिते हली रुगो नौकरनि जी कतार ॾिसंदी कतार बसि ॻाल्हि न पुछ हिकिड़ो नौकर मुंहिंजो बूट पॉलिश कंदो ऐं हिकिड़ो नौकर मुंहिंजा कपिड़ा धोअंदो हिकिड़ो नौकर वरी मुंहिंजे लाइ चांहि तयारु कंदो ऐं हिकिड़ो नौकर जेको आहे मुंहिंजे लाइ चांहि खणी ईंदो बसि तूं मूंसां गॾु हल हिकिड़ो नौकर वठी थो हलां हिकिड़ो वठी ईंदासीं जेकॾहिं दिलावर खान जे ॻोठ मथां हमलो न कयूं हा त दिलावर असांखे ज़मीन ते मिली वञे हा पर हाणे हू कॾहिं बि ज़मीन ते अकेलो न निकिरंदो जे ॾींहुं मौत लिखियल हूंदसि न त असांजे साम्हूं ज़रूरु ईंदो ज़रूरु एतिरो वक़्तु मां हुनजो हिते वेही इंतज़ारु नथो करे सघां तुंहिंजी मर्ज़ी नजीब जेकर तूं चवीं त हवेलीअ जे मथां हमलो करण जे लाइ बि मां तयारु आहियां तयारु सोच मजू सोच कुझु न कुझु करणो पवंदो बाक़ी 5 ॾींहं बचा आहिनि छा में 5 ॾींहं मुंहिंजी ॾिनल ज़बान ऐं वाइदे मुताबिक़ बाक़ी 5 ॾींहं बचा आहिनि ऐं इन्हनि 5 ॾींहनि में मां दिलावर खान जो कमु पूरो कंदुसि दिलावर खान जो हल ॻोल्हियूं था तूं घबराए न इन 5 ॾींहनि में कमु पूरो था करे वठूंसि गुलाम कादर ओ गुलाम कादर अरे गुलाम कादर अरे निभागा किथे आई मां वता तो सॼो ॻोठ तोखे ॻोल्हींदो छो कम आहे छा कम आहे त ॻोल्हे थो ॻाल्हि कर ए हवेलीअ में नौकर जी ज़रूरत आहे हवेलीअ लाइ जी हवेलीअ लाइ अरे माराणो ते छा रईस हवेली में मूंखे किथे थो दाख़िल थियण ॾे तूं उतां किथे कमु कजांइ हवेलीअ जो जेको कमु हूंदो मां अचे तोखे पाण ॿुधाईंदुसि पोइ भला इहो ॿुधाए त पघार घणी मिलंदी तूं त मानीअ में ई महांगो आहीं पोइ बि मां तोखे 2000 रुपया वठाए ॾींदुसि 2000 सफ़ा को वांदो आहीं पुट 2000 में वञी को ॿियो को तार मूंखे माराणो न आहे पाण खे मर न तूं जेतिरो चवंदे तेतिरो वठाए ॾींदुसि हाणे इहे नखरा छॾ हल मूंसां हल हल हाणे छॾ नखरा ये असांखे हितां ज़िंदा कोन छॾींदा हिननि में एतिरो दम न आहे पुट जो ही असांखे मारींदा न चाचा न मूंखे दिलासा न ॾे मूंखे पक थी वई आहे पुट ओ मुंहिंजा बाबला तोखे दिलासा कोन थो ॾियां पर इहा हक़ीक़त आहे त तुंहिंजे पीउ जे ख़ौफ़ खां इहे असांखे कुझु बि कोन कंदा पोइ असांखे हिते छो विहारतुम जे बाबा कढी ॾिना न त असांखे आज़ादु करे छॾींदा असांखे आज़ादु कंदा पुट असांखे आज़ादु कंदा आख़िर कॾहिं आज़ादु कंदा पंहिंजे कंहिं मक़सद लाइ खणी आया आहिनि जॾहिं बि हाकिम ख़ान जो मक़सदु पूरो थींदो त असांखे आज़ादु करे छॾींदा हा तूं दिलि न लाहे पुट उहो असांखे कुझु बि कोन कंदा आख़िर बाबा में हिननि जो कहिड़ो मक़सदु आहे पुट इहा त मूंखे बि ख़बर न आहे पर तूं घबराए न असांखे हाणे ॾींहं बिल में आज़ादु कंदा ऐं पोइ ॾिसजांइ त असां हितां कीअं निकिरी था हलूं
खान हितां त केर बि नाहे गुज़रियो जे नाहे गुज़रियो अकबर त गुज़रंदो हितां ई थी सघे थो हिन वाट तां अचनि ई न तूं बि पंहिंजी जंग ते सही आहे पर जेकॾहिं मूसा खान जे ॻोठ तरफ़ वियो न त हितां ई ईंदो हाणे तूं हिते बि त मां मानी खाई अचां ऐं तुंहिंजे लाइ बि खणी अचां थोरो ख्याल सां वञे चङी तरह खां बाहि भरियल थी बेफ़िक्र थी रह जेकॾहिं धमाकनि जो आवाज़ ॿुधी त मदद लाइ हलियो अचां ठीकु आहे खान हिते विहण असांजो फज़ूल आहे हल तली को ॿियो घटि ताड़ियो घणी देर गुज़री वई आहे अकबर घणी देर गुज़री वई आहे हिन घट ते ई वेहणो आहे ऐं हू गुज़रंदा त हितां ई खान जेकॾहिं अॼु को ॾींहुं हिते गुज़ारणो आहे न त हिते ई वियो त मां कुझु खाइण पीअण लाइ खणी अचां पोइ मोटण जी कॾहिं हा खान देरि न लॻंदी संभाल पान के अकबर फिर अचेस ॻोठ जी तरफ़ खां जो हिनखे सिमटा लाइ छॾंदो पंहिंजे भाउ खे कमाल खान मां समझातो त इहा फायरिंग नजी मां है ओए बाबा साईं मुंहिंजी मदद लाइ वञणु घुरिजे हा कमाल खान पंहिंजा हमरा वठी निकिरी वञ निकिरे बाबा मां सूबेदार सां ॻाल्हायां तव्हां भॼो
न हाणे असांखे निकिरणु घुरिजे न पर न हू रहंदा या असां अॼु असां ॿिन्ही मां हिक खे ज़िंदा रहणो आहे तूं पंहिंजो मोर्चो न छॾे रहंदो रह खाना शाह नजीब कातिल आहे ऐं हिन ई मुंहिंजे पुट खे अगवा कयो आहे नजीब जो ज़ामिन थियल आहे हिन वक़्तु नजीब कंहिं बि केस में रुपोश न आहे सूबेदार ही मुंहिंजो ॾोही आहे छो त मुंहिंजे पुट खे अगवा कयो आहे तूं कानून या अदालत नहीं जो पंहिंजे मुजरिमनि खे पाण सज़ा ॾींदे नजीब सां गॾु सूबेदार सिकंदर मजू बि गॾु आहे मजू किथे आहे उनखे मूं हिननि अखियुनि सां ॾिठो आहे तुंहिंजे चवण सां कुझु कोन थींदो जेकॾहिं मां चवां त तोसां गॾु रुस्तम बि हुयो त छा सिकंदर ख़ान इन ॻाल्हि ते यकीन कंदो खान कानून खे हथ में खणण जी कोशिश न कर ऐं नई हितां जे अमन खे तबाह करण जी कोशिश कर न त असां मजबूरन तोखे वरी गिरफ़्तार कंदासीं हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ सूबेदार सिकंदर जेसि ताईं मुंहिंजो पुटु आज़ादु नथो थिए न त मां कंहिंखे बि बख़्श कोन कंदुसि हा सिकंदर ख़ान हलो हली असांजी रिपोर्ट दाख़िल